अई मोहिनी छा वेठी करी? अरे बहिराणे जो थाल वेठी ठाहियां। छो? अरे अॼु चेटी चंड आहे न, ख़बर कान अथई छा? अरे मूंखे त ख़बर ई कान्हे कीअं ठाहिबो। हलिया हलिया अच, मां तोखे ॾेखारियां थी। ॾिस, पहिरियों अटो कढिबो, उनखे थोरो कड़क ॻोइबो, उन ते लौंग, मिश्री, फोटा इहे सभु लॻाइबा। पासे खां हिकु अटे जो ॾीओ ठाहिबो, उन में 4 वटियूं विझबियूं। सेसा जेका ठाही अथई उहा खण, जेके छोला ठाहिया अथई उहे खण, ऐं सॼो थाल ईअं सजाए उन में फ्रूट बि रख, ऐं हिकु ॻुझी कुनी बि ठाहिजांइ। उन में सेसा मतिलबु चांवर, खंडु, पाणी, गिहु इहो सभु विझी करे पासे खां अटो लिपे छॾ, ऐं उहा रधु। उनखे चइबो अथई ॻुझी कुनी। त उहा बि खणी हलूं। जल्दी जल्दी तूं हल ऐं ठाहे अचु जल्दी, मां तुंहिंजे लाइ बीहां थी, तोखे वठी थी हलां। ॾिस त छा त मौज आहे। बहिराणे जो थाल खणी करे हली असां हुते रखंदासीं, ऐं डौंकनि वारा वेठा डौंका वॼाईंदा, मायूं वेही झूलेलाल जूं उस्ततियूं कंदियूं, सभु हुते पेरे पवण ईंदा, झूले खे वेही लोॾाईंदा, जंहिंमें झूलेलाल वेठो हूंदो आहे। सॼो रस्तो बतियुनि सां सींगारे छॾियो अथऊं। जंहिंखे ॾिस त तंहिंखे नवां नवां कपिड़ा पिया आहिनि, छो न पाइनि भई।